दई सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ जीवत जे FX चैनल ते भलीकार इन उम्मीद सां त तव्हां सभु दोस्त ख़ैरियत सां हूंदा। जी त दोस्तो, अॼु असीं पढ़ंदासीं सिंधी 12वीं क्लास जो जेको शाइरी वारो हिसो आहे उनखे, जंहिंजा जेके मशहूरु अहम शाइर आहिनि जेके सबक़ में ॾिनल आहिनि, उन्हनि तक़रीबन समूरनि शाइरनि जी हयाती जे बारे में ऐं उन्हनि जे किताबनि जे बारे में पढ़ंदासीं। ऐं जेकॾहिं तव्हां में को हिन चैनल ते नओं आहे ऐं हू SST सब्जेक्ट स्पेशलिस्ट लेक्चरार सिंधी जे हवाले सां या ईंदड़ जेके टेस्टूं थींदियूं सिंधी सब्जेक्ट जूं, त हू जेको आहे ॾिसी सघे थो लिंक में मुख़्तलिफ़ लेक्चर ऐं इंटर क्लास 12वीं क्लास जो जेको नसर वारो हिसो उहो पिणु ॾिसी सघे थो ऐं उन मां फ़ाइदो हासिलु करे सघे थो। ऐं उनखां अलावा ही जेके बि लेक्चर मूं अपलोड कया आहिनि उहो सिंधी 9वीं क्लास जा हुजनि, चाहे 8वीं जा, 6वीं जा, 7वीं जा, उहो समूरो जेको मवादु आहे उहो शागिर्दनि जे लाइ लाभाइतो आहे। शागिर्द उन्हनि मां काफ़ी फ़ाइदो हासिलु करे सघनि था, तयारी करे सघनि था। उनखां अलावा जेके सिंधी अदब जा जेके शागिर्द आहिनि या जेके लेक्चरार सब्जेक्ट स्पेशलिस्ट या HST SST जो जेको टेस्ट ॾियनि पिया, जेके जनरल कैटेगरी सां वाबस्ता आहिनि, उन्हनि जे लाइ बि ही मददगार आहिनि। सो सिंधी 12वीं क्लास जेको आहे उनजो हिसो शाइरी वारो अॼु पाण मुकमल करे इनखे जेको आहे हल कंदासीं ऐं इहो आख़िरी हिसो आहे। ऐं इंशाल्लाह ईंदड़ जेका वीडियो हूंदी उनमें सिंधी 9 जो नसर त पाण पढ़ी चुका आहियूं, अफ़सानवी अदब ऐं नावल जेके आहिनि उन्हनि खे पढ़ी चुका आहियूं। बाक़ी शाइरी वारो हिसो जेको आहे इंशाल्लाह उहो बि आउं जल्द रखंदुसि, तव्हांजी टेस्ट खां अॻु में ई कोशिशि करे रखंदुसि। सो हलूं था अॼु जे लेक्चर तरफ़। त हिसो शाइरी जेको आहे 12वीं क्लास जो, उनमें जेके अहम शाइर ॾिनल आहिनि सबक़ में, उहो आहे शाह अब्दुल करीम बुरड़ी वारो, शाह अब्दुल लतीफ़ भिटवाई, ख्वाजा मोहम्मद ज़मा लुमारी शरीफ़ वारो, सचल सरमस्त, हमल फ़कीर, ख़लीफ़ो गुल मोहम्मद गुल, फ़कीर कादर बख्श बेदल, मीर अब्दुल हुसैन सांगी, मिर्ज़ा कलीच बेग, मोहम्मद हाशिम मुखलिस, शेख अब्दुल्ला अब्दुल वासे अब्द, हाफिज़ एहसन चन्ना, शेख अब्दुल हलीम जोश, सरवेज सिजावली, हकीम न्याज़ हिमानवी। सो इहे हुआ सबक़ में ॾिनल शाइर शाइरी वारे हिसे में सिंधी 12वीं क्लास में। हाणे हलूं था इन्हनि शाइरनि जी ज़िंदगी बाबति ऐं इन्हनि जो जेको कयल कमु आहे अदब जे हवाले सां उनखे ॾिसंदासीं। सो शाह अब्दुल करीम बुरड़ी वारो, शाह अब्दुल करीम बुरड़ी वारो 1538 ईस्वी में ॼाओ। सवाल अची सघे थो त शाह अब्दुल करीम बुरड़ी वारो कॾहिं ॼाओ, त इन जो सही जवाबु थींदो 1538 ईस्वीअ में ॼाओ। शाह अब्दुल करीम बुरड़ी वारे जे वालिद जो नालो सैयद लाल मोहम्मद शाह हो। सैयद लाल मोहम्मद शाह हो। शाह अब्दुल करीम बुरड़ी वारे जे वालिद जो नालो छा हो? सैयद लाल मोहम्मद शाह। संदसि वॾा असल में मटियारी जा हुआ। संदसि वॾा असल में किथां जा हुआ? मटियारी जा हुआ। पोइ लॾे अची बुरड़ी शाह करीम में रहिया। पहिरीं मटियारी जा हुआ, पोइ लॾे अची बुरड़ी शाह करीम में रहिया। शाह अब्दुल करीम बुरड़ी वारो शाह अब्दुल लतीफ़ जो पड़ ॾाॾो हो। अच्छा, सवाल अची सघे थो त कहिड़ो मशहूरु सिंधी अदब जो शाइर शाह अब्दुल लतीफ़ जो पड़ ॾाॾो हो? त इन जो सही जवाबु थींदो शाह अब्दुल करीम बुरड़ी वारो शाह अब्दुल लतीफ़ भिटवाई जो पड़ ॾाॾो हो। ऐं उनखां अलावा शाह अब्दुल करीम बुरड़ी वारो हिकु मशहूरु बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे, पाण बुज़ुर्ग बि हुआ। शाह अब्दुल करीम बुरड़ी वारो मखदूम नूर जी सोबत में गुज़ारियो। अच्छा, जेका सोबत हुई उहा कंहिंसां हुई? मखदूम नूर सां हुई। संदसि बैत मुरीद मियाँ मोहम्मद रज़ा मीर दरियाई ठठवी तसनीफ़ कया। अच्छा, जेको बैत हुआ उन्हनि खे जेको आहे तसनीफ़ कंहिं कया? संदसि ही हिकिड़ो मुरीद हो मियाँ मोहम्मद रज़ा, उन तसनीफ़ कया, जंहिं किताब खे बयानुल आरफ़ीन व तिम्बी अल गाफ़िलीन में दर्ज कयो वियो। अच्छा, बयानुल आरफ़ीन व तिम्बी अल गाफ़िलीन में जेको बैत ॾिनल आहिनि उहे कंहिंजा ॾिनल आहिनि? शाह अब्दुल करीम बुरड़ी वारे जा ॾिनल आहिनि। अच्छा, इन किताब खे तसनीफ़ कंहिं कयो? मियाँ मीर मोहम्मद रज़ा कयो, जेको
शाह अब्दुल करीम बुल्ली वारे जो मुरीद हो। इहो बि इंतहाई अहम सुवालु आहे। काफ़ी जेके प्रीवियस पेपर आहिनि उन्हनि में इहो अची चुको आहे त बयानुल आरफ़ीन व तंबे अल गाफ़िलीन में कंहिंजा बेत ॾिनल आहिनि, त इन जो सही जवाबु थींदो शाह अब्दुल करीम बुल्ली वारो। ऐं इन किताब खे जेको तसनीफ़ या तालीफ़ जेको आहे उहो कंहिं कयो, मियां मोहम्मद रज़ा कयो हो। अच्छा, शाह अब्दुल करीम बुल्ली वारो जी जेका वफ़ात खां 6 साल पोइ ॾिनो वियो। ठीकु है, वफ़ात जॾहिं कई 6 साल गुज़री विया, उनखां पोइ मियां मोहम्मद रज़ा जेको आहे इन्हनि बेतनि खे जेको आहे बयानुल आरफ़ीन व तंबे अल गाफ़िलीन नाले किताब में ॾिना। संदसि वफ़ात कॾहिं थी? 88 सालनि जी उमिरि में वफ़ात थी। वफ़ात करण वक़्तु संदसि उमिरि केतिरी हुई? 88 साल हुई। ऐं 1623 ईस्वी में शाह अब्दुल करीम बुल्ली वारे वफ़ात कई। ख्वाजा मोहम्मद ज़मा लुआरी वारो। हाणे ख्वाजा मोहम्मद ज़मा लुआरी वारो इहो बि इंतहाई अहम मौज़ू आहे। हिन जे हवाले सां बि काफ़ी सवाल जेको आहे मुख़्तलिफ़ टेस्टनि में ईंदा रहिया आहिनि। हाणे ॾिसंदासीं, हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मा लुआरी वारो सिंध जो मशहूरु ओलिया ऐं बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे। ख्वाजा मोहम्मद ज़मा लुआरी वारा जेके आहिनि उहो मशहूरु बुज़ुर्ग हुआ ऐं हिकु वॾा ओलिया हुआ सिंध जा। ऐं संदसि तरीक़त कहिड़ो हो? नक्शबंदी वारो तरीक़त हो। ख्वाजा मोहम्मद ज़मा साहब जो जेको तरीक़त हो उहो नक्शबंदी वारो हो। ऐं नक्शबंदी उहो तरीक़ो आहे जंहिंमें राग जी जेका आहे सख़्तु पाबंदी आहे। पाण बदीन ज़िले जे ॻोठु लुआरी जा हुआ। अच्छा, लुआरी हाणे त शहर थी चुको आहे ऐं इहो बदीन ज़िले में वाक़िअ आहे। ख्वाजा मोहम्मद ज़मा जेको आहे उनजो तालुक़ लुआरी शहर सां आहे, जेको शहर बदीन ज़िले में आहे। ऐं उनजे करे ई ख्वाजा मोहम्मद ज़मा साहब खे लुआरी वारो चवंदा आहिनि। संदसि हयाती जो अहवाल किताब मरग़ूब अल अहबाब में ॾिनल आहे। अच्छा, सवाल अची सघे थो त ख्वाजा मोहम्मद ज़मा लुआरी वारे साहब जो जेको कलाम आहे या हयाती जो जेको अहवाल आहे उहो कहिड़े किताब में ॾिनल आहे? त इन जो सही जवाबु थींदो मरग़ूब अहबाब में ॾिनल आहे। संदसि विलादत 1713 ईस्वी में थी। संदसि विलादत कॾहिं थी? 1713 ईस्वी में थी। पाण ॼमंदे ॼाम हुआ। समूरो ॾींहुं इबादत ऐं रियाज़त में गुज़ारींदा हुआ। पाण ॼमंदे ॼाम हुआ, समूरो ॾींहुं इबादत ऐं रियाज़त में गुज़ारींदा हुआ। ख्वाजा मोहम्मद ज़मा लुआरी वारो शाह अब्दुल लतीफ़ भिठाई रहे जॾहिं ख्वाजा मोहम्मद ज़मा लुआरी वारे सां मिलणु वियो त ख़ासि मुतासिर थी ही बैत चयो। अच्छा, इहो बि अची सघे थो त शाह अब्दुल लतीफ़ भिठाई रहे जॾहिं ख्वाजा मोहम्मद ज़मा लुआरी साहब लुआरी वारे सां जॾहिं मिलिया तॾहिं कहिड़ो बैत चयाऊं? त उहो बैत ही हो, मूंसे ॾिठा मां जिनी ॾिठो पिरीअ खे, तिनी संधी का करे न सघां ॻाल्हिड़ी। मतिलबु त इन मां आया आहे त ख्वाजा मोहम्मद ज़मा साहब तरीक़त ऐं इबादत ऐं परहेज़गारी में एतिरो त मथे हुआ जो संदसि शायदि शाह अब्दुल लतीफ़ भिठाई रहे ॾिनी त मूं अहिड़ा माण्हू ॾिठा जेके पिरी जेको हक़ीक़ी पिरी अलाह उनखे ॾिठो ऐं उन्हनि जी आऊं का ॻाल्हि या का वाखाण लफ़्ज़नि में बयान ई नथो करे सघां। बहरहाल, हिन वक़्त ताईं ख्वाजा मोहम्मद ज़मा लुआरी वारे साहब जा 85 सिंधी बैत मिलिया आहिनि। अच्छा, कुझु जेके मौक़िक़ आहिनि उहे 84 चवनि था, पर आऊं हिते ज़िक्र कंदो हलंदसि सिंधी 12 क्लास जे हवाले सां, त उन में जेको ॾिनल आहे उहो 85 बैत जेको आहिनि उनजो फिगर ॾिनल आहे। हाणे वरी इनखे दुबारा पाण ॾिसी था वठूं त हिन वक़्तु ताईं ख्वाजा मोहम्मद ज़मा साहब जा 85 सिंधी बैत मिलिया आहिनि। ख्वाजा मोहम्मद ज़मा लुआरी वारो ऐं उनजा जेके कुझु मशहूरु बैत आहिनि, 2 बैत हिते आउं ॾियां थो, जीअं कंहिं बि टेस्ट में या इंटरव्यू में तव्हां खां पुछी सघिजे थो त ख्वाजा मोहम्मद ज़मा लुआरी वारे जा बैत ॿुधायो या को बि हिकिड़ो बैत ॿुधायो। हाणे हिकिड़ो बैत आहे, सॼण ॾिठो जिन तिन ॾिसण ग़ैर गुनाह, सॼण ॾिठो जिन तिन ॾिसण ग़ैर गुनाह, जिनी लधी राह वहण तिन वह थियो। जिनी ॾिठो पाण खे तिनी ॾिठो सुपरी,
जिनी ॾिठो पाण खे तिनी ॾिठो सुपरी, ग़लती गुमान आरिफ पसी आरसी। ख्वाजा मोहम्मद ज़मा लुहारी वारो 1774 ईस्वी में वफ़ात कई। ख्वाजा मोहम्मद ज़मा लुहारी वारे कॾहिं वफ़ात कई? 1774 ईस्वी में वफ़ात कई। संदसि आख़िरी आरामगाह लुहारी शहर में आहे। संदसि आख़िरी आरामगाह किथे आहे? लुहारी शहर में आहे। ख़लीफ़ो गुल मोहम्मद गुल। ख़लीफ़ो गुल मोहम्मद गुल हालनि पुराणनि जे सावणी आख़ुंदनि मां हो। ख़लीफ़ो गुल मोहम्मद गुल जो तालुक़ कहिड़ो हो? पुराणनि हालनि जे सावणी आख़ुंदनि मां हो। पाण सन 1226 हिजरी, पाण सन 1226 हिजरी 1808 ईस्वी में ॼाओ। ख़लीफ़ो गुल मोहम्मद गुल कॾहिं ॼाओ? 1808 ईस्वी में ॼाओ। कहिड़ी हिजरी में ॼाओ? 1226 हिजरी में ॼाओ। संदसि वॾा पीर साईं पागारे जा ख़लीफ़ा ऐं मुरीद हुआ। ख़लीफ़े गुल मोहम्मद गुल जा जेके वॾा हुआ उहे पीर साईं पागारे जा ख़लीफ़ा ऐं मुरीद हुआ। वालिद जी वफ़ात खां पोइ ख़िलाफ़त जी पग गुल मोहम्मद ते आई। अच्छा, वालिद जी वफ़ात खां पोइ जेको ख़िलाफ़त जी जेका पग हुई उहा कंहिं ते आई? ख़लीफ़े गुल मोहम्मद गुल ते आई। ख़लीफ़ो गुल मोहम्मद गुल आला दर्जे जो उरूज़ी शाइर हो। अच्छा, ख़लीफ़े गुल मोहम्मद गुल जो जेको शुमार थिए थो उहो उरूज़ी शाइर तौरु थिए थो। ऐं ख़लीफ़े गुल मोहम्मद जो जेको तख़ल्लुस आहे उहो गुल आहे। ख़लीफ़ो गुल मोहम्मद गुल पाण सिंधी जो पहिरियों शाइर आहे जंहिं सिंधी अलफ़बे जे काफ़ियनि ते दीवान तयारु कयो। अच्छा, इहो बि इंतिहाई अहम जेको नुक़्तो आहे त ख़लीफ़ो गुल मोहम्मद गुल सिंधी अदब में उहो पहिरियों शाइर आहे जंहिं दीवान तयारु कयो। ठीकु आहे, दीवान इन खां अॻु में न मिलियो। ख़लीफ़ो गुल मोहम्मद गुल ई सिंधी अदब में इहा दीवान वारी जेका रवायत आहे उहा विधी। पहिरियों दीवानी जेको आहे दीवान गुल जे नाले सां मशहूरु आहे सिंधी अदब में। ख़लीफ़े गुल मोहम्मद गुल जो हिकिड़ो बैत आहे, तड़ तकड़ में कीअं विझे विख तुर्त में, पेर में गुल जंहिंजी निकिती आहे घुब। इहो हिकिड़ो बैत हो सिंधी 12वीं क्लास में जेको मूं हिते ॾिनो आहे तव्हांखे। हाणे अॻिते हली ॾिसूं था। हज़रत सचल सरमस्त। हज़रत सचल सरमस्त ॻोठ दराज़ा ज़िले ख़ैरपुर में ॼाओ। हज़रत सचल सरमस्त किथे ॼाओ? दराज़ा शरीफ़ में ॼाओ। ज़िलो कहिड़ो हो? ख़ैरपुर ज़िलो हो। हज़रत सचल सरमस्त जो असल नालो मियाँ अब्दुल वहाब हो। हज़रत सचल सरमस्त जो असल नालो कहिड़ो हो? मियाँ अब्दुल वहाब हो। संदसि माइट सच ॻाल्हाइण जे करे खेसि सचो ऐं सची ॾिनो करे सॾींदा हुआ। हज़रत सचल सरमस्त खे सचो ऐं सची ॾिनो करे बि सॾींदा हुआ। संदसि पीउ मियाँ सलाउद्दीन फारूकी खां पोइ संदसि चाचे मियाँ अब्दुल हक़ जी तरबियत हेठि रहियो ऐं रुहानी फैज़ पिरायाईं। हज़रत सचल सरमस्त जे वालिद साहब जो नालो छा हो? मियाँ सलाउद्दीन फारूकी। ऐं संदसि चाचे जो नालो छा हो? मियाँ अब्दुल हक़। ऐं संदसि जेका वालिद जे वफ़ात खां पोइ जेका तरबियत कई उहा कंहिं कई? मियाँ अब्दुल हक़ कई। ऐं संदसि मुर्शिद या ईअं खणी चइजे त जेको रूहानी फैज़ हासिलु कयईं उहो बि मियाँ अब्दुल हक़ खां हासिलु कयईं। सचल साईं क़ुरान शरीफ़ जो हाफ़िज़, अरबी ऐं फ़ारसी जो आलम पिणु हुयो। मतिलबु त पाण पढ़ियलु हुआ, क़ुरान शरीफ़ जा हाफ़िज़ हुआ ऐं उनखां अलावा अरबी ऐं सिंधी ॿोली अरबी ऐं फ़ारसी ॿोली ते बि फ़ोक़ियत हासिलु हुई। हिकु रवायत आहे त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कंहिं कम सांगे दराज़नि में आयो। मतिलबु दराज़नि जेको ॻोठ आहे या शहर आहे उन ॾांहुं वियो। तॾहिं सचल सरमस्त अञा बालिक हो। सचल सरमस्त अञा नंढड़ो ॿारु हो। शाह साहब ॾिसी खेसि चयो त हीउ छोकर असांजी चाढ़ियल कुनी जो ढकण लाहींदो। मतिलबु त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहे इहा अक थी कई हुई त हीउ असांजो जेको रस्तो आहे उन ते ई हलंदो, या जेको असां जेका देॻ चाढ़ी आहे या कुनी चाढ़ी आहे उनजो ढकण इहो ई लाहींदो। सचल सरमस्त
हफ़्त ज़बान शाइर पुण चइजे थो। अच्छा, हफ़्त ज़बान शाइर कंहिंखे चयो वञे थो? हज़रत सचल सरमस्त खे चयो वञे थो। सचल सरमस्त सिंधी, अरबी, फ़ारसी, सराइकी, पंजाबी, हिंदी, उर्दू ज़बाननि में शाइरी कई। कहिड़ियुनि ज़बाननि में शाइरी कई? सिंधी, अरबी, फ़ारसी, सराइकी, पंजाबी, हिंदी ऐं उर्दू ज़बाननि में शाइरी कई। सचल साईं जो कलाम बेबाकी जो आईनो आहे। सचल सरमस्त 1829 ईस्वीअ में वफ़ात कई। सचल सरमस्त कॾहिं वफ़ात कई? 1829 ईस्वी में वफ़ात कई। संदसि मुक़बिरो दराज़ा शरीफ़ में आहे। संदसि मुक़बिरो किथे आहे? दराज़ा शरीफ़ में आहे। हज़रत सचल सरमस्त जो हिकु बैत, महर संदा मींहं शाह वसाई शल, महर संदा मींहं शाह वसाई शल, झुरियल मुंहिंजी झोपड़ी बिना झली झल, काहिल ते कहल कंदे शाल करीम तुम। इंटरव्यू में के तव्हां खां पुछी सघे थो हज़रत सचल सरमस्त जो बैत, त ही वीडियो गॾोगॾु इंटरव्यू जी जेके तयारी कंदा उन्हनि दोस्तनि लाइ बि लाभाइती थींदी। हमल फ़कीर। हमल फ़कीर ज़ात जो लिगारी बलोचो। हमल फ़कीर ज़ात जो कहिड़ो? हमल फ़कीर ज़ात जो लिगारी हो ऐं सिरकाणी कबीले में जा हो। हमल फ़कीर किथे ॼाओ? मीर ख़ान लिगारी ज़िले खैरपुर में ॼाओ। हमल लिगारी जेको आहे किथे ॼाओ? मीर ख़ान लिगारी ज़िले खैरपुर में ॼाओ। कॾहिं ॼाओ? 1225 हिजरी मुताबिक़ 1890 ईस्वी धारे रहीम ख़ान लिगारी जे घर में ॼाओ। संदसि वालिद जो नालो छा हो? रहीम ख़ान लिगारी हो। ऐं कॾहिं ॼाओ हो? 1890 ईस्वी में। कहिड़े ॻोठ में ॼाओ? मीर ख़ान लिगारी। ज़िलो कहिड़ो हो? खैरपुर हो। संदसि वॾा असल में डेरा गाज़ी ख़ान खां लॾे अची खैरपुर में वेठा। संदसि वॾा असल किथे जा हुआ? डेरा गाज़ी ख़ान जा हुआ। ऐं बाद में नवाबशाह ज़िले जे ॻोठ मीर ख़ान लिगारी में अची रहण लॻा। हमल फ़कीर लुआरी वारनि जो मुरीदो। हमल फ़कीर कंहिंजो मुरीदो? लुआरी वारनि जो मुरीदो ऐं टालपुर जे दौर जो अवामी शाइर हो। इहो बि सवाल अची सघे थो त हमल फ़कीर लिगारी जेको आहे कहिड़े दौर जो जेको आहे शाइर हो? टालपुर दौर जो। ऐं संदसि शाइरी कहिड़े तिर्ज़ जी हुई? अवामी तिर्ज़ जी हुई। हमल फ़कीर तबियत जो तमामु सादो हो। पाण हमेशह साओ पहिराण ऐं साई पग ॿधंदो हो। हमल फ़कीर जे किताबनि में कुलियात हमल आहे। हमल फ़कीर जो इंतिहाई मशहूरु जेको किताबु आहे उहो कुलियात हमल आहे, जंहिंमें सिक जा दास्तान जेको आहिनि उहे समायल आहिनि। हमल फ़कीर 71 वरनि जी उमिरि में वफ़ात कई। वफ़ात वक़्तु संदसि उमिरि केतिरी हुई? 71 साल हुई। ऐं वफ़ात कॾहिं कई? 2 सफ़र 1296 हिजरी मुताबिक़ 1880 ईस्वी में वफ़ात कई। हमल फ़कीर लिगारी कॾहिं वफ़ात कई? 2 सफ़र 1296 हिजरी मुताबिक़ 1880 ईस्वी में वफ़ात कई। संदसि आख़िरी आरामगाह साॻी ॻोठ जे भरिसां इब्राहिम शाह वारे मुक़ाम में आहे। संदसि आख़िरी आरामगाह किथे आहे? इब्राहिम शाह वारे मुक़ाम में आहे, जिते हर साल वॾो मेलो लॻंदो आहे। हमल फ़कीर जो हिकु बैत, सिकंदे थिड़म साल तो सिकन लाथी सुपरी, सिकंदे थिड़म साल तो सिकन लाथी सुपरी, अठई पहर अंदर में आ तुंहिंजी सिक संभाल, अची हूंद हमल चए करे भलायूं भाल, मुल्क मॾियूं सभु माल, सिर सुधो सदको। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटराई। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटराई शाह करीम, शाह लुत्फ़ुल्लाह क़ादिरी ऐं शाह इनायत खां पोइ बैत जो कमाल शाइर हो। मतिलबु इहे जेके बि शाइर हुआ शाह अब्दुल लतीफ़ खां अॻु जा हुआ ऐं उन खां पोइ जेको बैत जो कमाल जो शाइर हो उहो शाह अब्दुल लतीफ़ भिटराई हो। शाह अब्दुल लतीफ़ भिटराई रहे 1689 ईस्वी में ॼाओ। शाह अब्दुल लतीफ़ भिटराई रहे कॾहिं ॼाओ? 1689 ईस्वी में। शाह अब्दुल लतीफ़ भिटराई रहे जे वालिद जो नालो शाह हबीब हो। शाह अब्दुल लतीफ़ भिटराई जे वालिद साहब जो नालो छा हो? शाह हबीब हो। संदसि शाइरी खे सिंधी तोड़े परॾेह जे आलमनि पुण सारायो आहे।
मतिलबु परॾेह मुल्क जा जेके आलम आहिनि अंग्रेज़ या डॉक्टर अर्नेस्ट ट्रंप थी वियो या ॿिया बि काफ़ी जेके मशहूरु आलम थी गुज़रिया आहिनि उन्हनि पिणु साराहियो आहे। संदसि किताब खे शाह जो रिसालो चइबो आहे। जेके बैत ॾिनल आहिनिसि उनखे छा चइबो आहे? शाह जो रिसालो चइबो आहे। शाह लतीफ़ जो जेको समूरो कलाम आहे उहो शाह जे रिसाले में आहे ऐं ॿियो गंज में आहे। सिंध जो वॾे में वॾो शाइर सम्झो वञे थो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहे खे सिंध जो वॾे में वॾो शाइर सम्झो वञे थो। के त हिनखे दुनिया जो वॾे में वॾो शाइर पिणु चवंदा आहिनि, पर इहा हिकिड़ी मञियल ॻाल्हि आहे त सिंध जो जेको वॾे में वॾो शाइर आहे उहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहिया आहे। शाह साहब सिंध जे किरदारनि खे पंहिंजी शाइरी में अमर कयो। जेके सिंधी अहम किरदार हुआ उन्हनि खे पंहिंजी शाइरी में अमर करे छॾियो। संदसि शाइरी में 7 सूरमियूं आहिनि। इहो बि इंतहाई अहम आहे त शाह लतीफ़ घणनि सूरमियनि खे ॻायो आहे, त इन जो सही जवाबु थींदो 7 सूरमियनि खे। ऐं 10 ॾातारनि जो बि ज़िक्र आहे। 10 ॾातार जेके सखी ॾातार हुआ, ॾींदड़ हुआ, उन्हनि जो बि ज़िक्र आहे। उहे टोटल 10 हुआ। शाह साहब 63 सालनि जी उमिरि में 1752 ईस्वीअ में वफ़ात कई। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी वफ़ात वक़्तु संदसि उमिरि 63 साल हुई ऐं 1752 ईस्वी में वफ़ात कई। शाह साहब जी मज़ार भिटशाह में आहे। शाह साहब जी मज़ार किथे आहे? भिटशाह में आहे, जिते हर साल 14 सफ़र ते मेलो लॻंदो आहे। अच्छा, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो मेलो कहिड़ी तारीख़ ते लॻंदो आहे? 14 सफ़र ते लॻंदो आहे। शाह साहब जो हिकिड़ो बैत: अॾींदे अॾींदे ओॾनि लॾण जी कान कई। अॾींदे अॾींदे ओॾनि लॾण जी कान कई, लाखो मथां तिन ओचितो ई आयो। फ़कीर कादर बख़्श बेदल। फ़कीर कादर बख़्श बेदल अंग्रेज़नि जे इब्तिदाई दौर जो सूफ़ी शाइर आहे। फ़कीर कादर बख़्श बेदल कहिड़े दौर जो शाइर आहे? अंग्रेज़नि जे दौर जो शाइर आहे। जॾहिं अंग्रेज़नि जो इब्तिदाई या शुरूआती दौर हो तॾहिं जो शाइर आहे ऐं सूफ़ी शाइर हो। फ़कीर कादर बख़्श बेदल जे वालिद साहब जो नालो मियाँ मोहम्मद हसन कुरैशी हो। संदसि वालिद जो नालो छा हो? मियाँ मोहम्मद हसन कुरैशी हो। पाण 1814 ईस्वी 1230 हिजरी ते रोहड़ी शहर में पैदा थिया। फ़कीर कादर बख़्श बेदल कॾहिं पैदा थिया? 1814 ईस्वी में। ऐं कहिड़े शहर में पैदा थिया? रोहड़ी शहर में पैदा थिया। फ़कीर कादर बख़्श बेदल जो असुलु नालो जेको हो अब्दुल कादर हो। फ़कीर कादर बख़्श बेदल जो असुलु नालो छा हो? अब्दुल कादर हो। सैयद अब्दुल कादर जीलानी जी अक़ीदत में मटाए कादर बख़्श रखियो वियो। अच्छा, कादर बख़्श नालो कॾहिं रखियो वियो? त संदसि जेके वॾा हुआ या सैयद अब्दुल कादर जीलानी जी अक़ीदत तौरु जेको आहे पंहिंजो नालो अब्दुल कादर मटाए कादर बख़्श जेको आहे उहो रखियो वियो। फ़कीर कादर बख़्श जो तख़ल्लुस कहिड़ो आहे? बेदल आहे। फ़कीर कादर बख़्श बेदल जो तख़ल्लुस कहिड़ो आहे? बेदल आहे। संदसि वफ़ात 18 मई 1872 ईस्वी में अथई। फ़कीर कादर बख़्श बेदल जी वफ़ात कॾहिं अथई? 18 मई 1872 ईस्वी में अथई। संदसि हिकु बैत आहे: हिकु ॾुखी ॿियो ॾोखरी, हिकु ॾुखी ॿियो ॾोखरी, टियूं ततस ॾींहं, मोहबत संदो मींहं, वेचारी वसायो। मीर अब्दुल हुसैन ख़ान सांगी। हाणे मीर अब्दुल हुसैन ख़ान जो जेको तख़ल्लुस आहे उहो सांगी आहे। ठीकु आहे। मीर अब्दुल हुसैन ख़ान सांगी टालपुरनि जे दौर जे आख़िरी हुक्मरान मीर नसीर ख़ान जो पोटो हो। मीर अब्दुल हुसैन ख़ान सांगी कंहिंजो पोटो हो? मीर नसीर ख़ान जो पोटो हो, जेको टालपुरनि जो आख़िरी हुक्मरान हो ऐं मीर अब्बास अली ख़ान जो फ़र्ज़ंद हो। मीर अब्दुल हुसैन सांगी जे वालिद जो नालो छा हो? मीर अब्बास अली ख़ान। ॾाॾे जो नालो छा हो? मीर नसीर ख़ान। ऐं मीर नसीर ख़ान जेको आहे उहो टालपुर दौर जो आख़िरी हुक्मरान हो। मीर अब्बास अली ख़ान कलकत्ते जे हज़ारी बाग में असीरी दौरान हिकु अंग्रेज़ ख़ातून सां शादी कई, जंहिंमां खेसि अब्दुल हुसैन ख़ान सांगी 1850 ईस्वी में ॼाओ। मीर अब्दुल हुसैन ख़ान सांगी जेको आहे उहो कॾहिं ॼाओ? 1850 ईस्वी में ॼाओ। 6 सालनि जो मस्तु थियो त संदसि वालिद इंतकाल करे वियो। मीर अब्बास ख़ान कॾहिं वफ़ात कई? जॾहिं मीर अब्दुल हुसैन ख़ान सांगी 6 सालनि जो हो। पोइ संदसि चाचे
मीर हसन अली ख़ान संदसि परवरिश कई। पोइ परवरिश कंहिं कई? मीर अब्दुल हुसैन ख़ान सांगी जी मीर हसन अली ख़ान परवरिश कई, जेको संदसि रिश्ते में चाचो हो। सन 1859 ईस्वीअ में अंग्रेज़नि जी क़ैद मां आज़ादु थी सिंध में आयो ऐं हैदराबाद में रहण लॻो। हैदराबाद में कॾहिं रहण लॻो? 1859 ईस्वी धारे। हैदराबाद में ई आख़ुंद अब्दुल अज़ीज़ ऐं अहमद सावणी खां तइलीम पिराई। तइलीम कंहिंखां पिराई? आख़ुंद अब्दुल अज़ीज़ ऐं अहमद सावणी खां। सरकार वटां खेसि स्पेशल फर्स्ट क्लास मैजिस्ट्रेट जो उहिदो पिणु मिलियो। मीर अब्दुल हुसैन सांगी 12 जून 1924 ईस्वी में वफ़ात कई। मीर अब्दुल हुसैन ख़ान सांगी कॾहिं वफ़ात कई? 12 जून 1924 ईस्वीअ ते वफ़ात कई। संदसि वसियत मूजिबि खेसि भिटशाह में दफ़न कयो वियो। अच्छा, मीर अब्दुल हुसैन सांगी शाह लतीफ़ सां तमामु घणी अक़ीदत रखंदो हो। कुझु लेखक इहो बि चवनि था त पाण हैदराबाद खां भिटशाह पंधु वेंदो हो। बहरहाल पाण हिते मुख़्तसिर जाइज़ो वठंदासीं मीर अब्दुल हुसैन ख़ान सांगी जो 12 क्लास जे हवाले सां। सांगी जो जेको शेर आहे उहो ही आहे: गुज़री जे विया से ज़माना यादि पिया, विसरी जे विया से तराना यादि पिया, दिल ते आया वाह माफ़िक व फ़रहाद जी ज़ेर दस्त, सखी सब वकील जे अॻियां थिया ख़्वार। मिर्ज़ा कलीच बेग टंडे ठोड़े ज़िले हैदराबाद में 7 अक्टूबर 1853 ईस्वी में जाओ। मिर्ज़ा कलीच बेग कॾहिं जाओ? 7 अक्टूबर 1853 ईस्वी में जाओ। ऐं किथे जाओ? हैदराबाद में जाओ। हैदराबाद जे टंडे ठोड़े वारे इलाइक़े में जाओ। मिर्ज़ा कलीच बेग जे वालिद जो नालो फ़रीदुद्दीन बेग हो। मिर्ज़ा कलीच बेग जे वालिद जो नालो छा हो? फ़रीदुद्दीन बेग हो। पाण इब्तिदाई तइलीम आख़ुंद शफ़ी मोहम्मद खां हासिलु कई ऐं इब्तिदाई शुरूआती जेका तइलीम आहे उहा किथां हासिलु कई? आख़ुंद शफ़ी मोहम्मद खां हासिलु कई। पाणी हिकु ई वक़्तु शाइर, कहाणीकार, नावल निगार, तर्जुमे निगार ऐं ड्रामा निगार ऐं तारीख़दान पिणु हो। इन्हनि ख़ूबियनि एवज़ खेसि शमसुल उलमा ऐं ख़ान बहादुर जो लक़ब मिलियो। मिर्ज़ा कलीच बेग उहो वाहिद सिंधी अदीब आहे जंहिं तमामु घणा किताब लिखिया। 450 खां बि मथे किताब लिखियल आहिनि ऐं खेसि इन्हनि ख़ूबियनि जे करे शमसुल उलमा ऐं ख़ान बहादुर जो लक़ब पिणु मिलियो। पाण 67 सालनि जी उमिरि में 3 जुलाई 1959 में वफ़ात कई। पाण जंहिं टाइम वफ़ात कई जंहिं वक़्तु उन वक़्तु संदसि उमिरि 67 साल हुई ऐं 3 जुलाई 1959 ईस्वी ते वफ़ात कई। मिर्ज़ा कलीच बेग जो हिकिड़ो बैत ॾिसंदासीं: चङाई ऐं इंसाफ़ जी किथ बि यार, अॼोके ज़माने में नाहे पचार। चङाई ऐं इंसाफ़ जी किथ बि यार, अॼोके ज़माने में नाहे पचार। वॾा थिया अॼु नंढनि जे ज़ेरदस्त, सखी सभु वकील जे अॻियां थिया ख़्वार। अच्छा, मीर अब्दुल हुसैन सांगी जो जेको बैत मूं ॾिनो हो उन में मूंखां थोरी ग़लती थी वई आहे, सो उन लाइ मुआज़रत ख़्वाह आहियां। सो इहो ॾिसी वठो तव्हां बैत। इहो जेको आहे मिर्ज़ा कलीच बेग जो मुकमल बैत आहे, जंहिंमें हेठियूं जेके 2 मिसराऊं आहिनि उहे मिर्ज़ा कलीच बेग जो आहिनि, जेको मीर अब्दुल हुसैन सांगी जी में आउं ॾेई वियुसि। सो उनखे बराए महिरबानी तव्हां दरगुज़र कजो। मोहम्मद हाशिम मुख़लिस टिखड़ में जाओ। मोहम्मद हाशिम मुख़लिस टिखड़ा ई बि चयो वेंदो आहे, ठीकु आहे। ऐं मोहम्मद हाशिम मुख़लिस मुसलमान नाले हिकु अख़बार जारी कई। मोहम्मद हाशिम मुख़लिस छा कयो? मुसलमान नाले हिकु अख़बार जारी कई। शेख अब्दुल वासे अब्द, सॉरी वासग़ कोन आहे, वासे आहे, हिते जेको आहे टाइपिंग में मिस्टेक थी वई आहे। शेख अब्दुल वासे अब्द संदसि तख़लुस हो। ऐं पाण किथे जाओ? कराची में जाओ। हाफ़िज़ एहसन चना जे वालिद जो नालो जमू ख़ान गरीब हो। हाफ़िज़ एहसन चना जे वालिद जो नालो छा हो? जमू ख़ान गरीब हो। हाफ़िज़ एहसन चना किथे जाओ? दादू ज़िले में जाओ। शेख अब्दुल हलीम जोश कराची में जाओ। शेख अब्दुल हलीम जोश किथे जाओ? कराची में जाओ। शायरी में संदसि तख़लुस जोश हो। अब्दुल हलीम जो तख़लुस कहिड़ो हो? जोश हो। सरवेज सिजावली जो असलु नालो सिद्दीक़ आहे या मोहम्मद सिद्दीक़ आहे। संदसि वालिद जो नालो ख़मीसो ख़ान तारड़ो आहे। सरवेज सिजावली जो असलु नालो कहिड़ो आहे? मोहम्मद सिद्दीक़ आहे ऐं संदसि वालिद जो नालो ख़मीसो ख़ान तारड़ो आहे।
सर्वेच सिजावली हिकु बहितरीन अवामी ऐं मज़ामती शाइर हो। सर्वेच सिजावली अवामी ऐं मज़ामती शाइर हो। संदसि तालुक़ सिजावल ज़िले सां हो, उन करे पाण खे सिजावली सॾाईंदो हो। सर्वेच पाण खे सिजावली छो सॾाईंदो हो, छो त उनजो जेको इलाइक़ो हो या जेको शहर हो उहो सिजावल हो ऐं उन्ही जे करे ई पाण खे सिजावली सॾाईंदो हो। हकीम न्याज़ हिमानवी। न्याज़ हिमानवी जो असुलु नालो मुश्ताक अहमद मेमण हो। इहो इंतहाई अहम आहे, काफ़ी टेस्टनि में अची चुको आहे त न्याज़ हिमानवी जो असुलु नालो कहिड़ो हो, त न्याज़ हिमानवी जो असुलु नालो मुश्ताक अहमद मेमण हो। संदसि वालिद जो नालो क़ाइमुद्दीन हो। हकीम न्याज़ हिमानवी जे वालिद जो नालो क़ाइमुद्दीन हो। संदसि जनमु किथे थियो? संदसि जनमु ॻोठ मायूं ज़िले शिकारपुर में थियो। हकीम न्याज़ मोहम्मद हिमानवी जो तालुक़ कहिड़े शहर सां आहे? शिकारपुर सां आहे। सो मूंखे उमेदु आहे त अॼु जो ही लेक्चर अव्हांजे लाइ लाभाइतो हूंदो। जेकॾहिं तव्हांखे लेक्चर पसंदि आयो हुजे त बराए महिरबानी लाइक कमेंट ऐं शेयर लाज़मी कजो उन्हनि दोस्तनि सां जेके दोस्त सिंधी अदब सां चाह रखनि था या जेके दोस्त मुख़्तलिफ़ टेस्टनि जी तयारी कनि पिया जंहिंमें सिंधी वारो हिसो लाज़मी आहे ऐं उन्हनि शागिर्दनि सां जेको 9 ऐं 10 क्लास में पढ़नि पिया त जीअं हू हिन मां वधि खां वधि फ़ाइदो हासिलु करे सघनि। सो इंशाल्लाह ईंदड़ लेक्चर में वरी गॾु हूंदासीं। तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।